मेहरापुर शहर अंदर रमज़ान शरीफ़ दौरान वधंदड़ महांगाई के घटाइण लाइ के भी जोगा उपाय न आहिनि वरिता विया। आम वाणपे वारी शयूं, सब्जी, फ्रूट, गोश्त ऐं ॿियूं खाधे पीते शयुनि जा अघ चोट चढ़ी विया। हुन मौके ते शहरनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जीअं त तव्हां ॾिसो था पिया, अॼु पहिरीं रमज़ान मुबारक आहे, पर शयुनि जी क़ीमत रोज़मर्रा जे इस्तेमाल जी शयूं जीअं खंडु आहे, अटो आहे, गिहु आहे, उन्हनि जूं क़ीमतूं आसमान सां बि ॻाल्हाइनि ऐं हुकूमत जे तरफ़ां को प्रॉपर अहिड़ो को इक़दाम नज़र नथो पियो अचे। ऐं वफ़ाक़ी हुकूमत ख़ासि तौर ते सूबाए सिंध में तव्हांखे न यूटिलिटी स्टोर ते सामान नज़र थो अचे, न ई को अहिड़ो रिलीफ पैकेज नज़र थो अचे। उहो सिर्फ़ु मख़सूस माण्हुनि जे लाइ कयो थो वञे त जेके उन्हनि जा ख़ासि माण्हू आहिनि। बाक़ी असांजी इहा ई अपील आहे वफ़ाक़ी हुकूमत खे त महिरबानी करे ग़रीबनि जे हालत ते कुझु रहम कयो वञे। जेके रोज़मर्रा जी शयूं घटि में घटि खंडु आहे, अटो आहे, गिहु आहे, उन्हनि जे शयुनि ते उन क़ीमत ते कंट्रोल कयो वञे त जीअं आवाम घटि में घटि इहो सुख जो साह जेको ॾियारीदार मज़दूर आहे उहो को सुख जो साह खणी ऐं हिन रमज़ान जहिड़े भलारे महीने में को पंहिंजे बचड़नि खे सहरी कराए सघे, अफ़्तारी कराए सघनि। अॼु रमज़ान मुबारक जो पहिरियों रोज़ो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह असां मुस्लमाननि जो भलारो महीनो आहे, पर असांजा जेके मुस्लमान आहिनि हिन महिल जो जेको आहे महांगाई जो मौक़ो मिलियो अथनि। कल्ह जेका शइ 50 रुपया किलो, भिंडियूं 50 रुपया किलो हुयूं, अॼु उहे 100 रुपया किलो थी वियूं आहिनि। ऐं चीकू वग़ैरह जेके माना गिदरा आहिनि, गिदरा कल्ह 40 रुपया किलो हुया, अॼु उहे गिदरा 70 रुपया किलो थी विया आहिनि। हर शइ महांगाई थी वई आहे। जीअं रमज़ान आयो आहे त अलाह साईं हिननि जी ॿुधी आहे कारोबारनि माण्हुनि जी, जेके कब्ज़ा मां जेके माना माल सॼो गॾु करे रखियो अथनि जिन, इन्हनि जी अलाह ॿुधी आहे। इन्हनि वॾो महांगा करे छॾियो आहे सॼे माना इलाइक़े में। दालियूं, गिह, खंडु, जेका बि शइ शरबत वग़ैरह, बोतलूं, हर शइ महांगियूं थी वियूं आहिनि। हुकूमत खे अर्ज़ु कंदासीं त हिते जेके एसिस्टेंट कमिश्नर या मुख़्तियारकार मुक़ररु थियल आहिनि, इहे जेको आहे सो महांगाई ते कंट्रोल कनि, प्राइस लिस्टूं ॾिसनि ऐं दुकानदारनि ते कुझु जेको आहे सो दंड वगैरह विझनि त इनखे ख़बर पवे। बहुत अच्छा ये वर्क किया है कि मदनियात में कम होना चाहिए, गरीब की आवाम से बहुत दूर है। देखो ना, अगर मीडिया आती है, इंतज़ामिया आते हैं तो सब चीज़ों में कमी हो जाती है, उसके बाद फिर वही रेट वहीं चले जाते हैं। ठीक है, आसमान की बुलंदियों पे गरीब तो आजकल ना ये दाना खा सकता, ना मच्छी खा सकता। फ़ोटो कापी लेकर वो जेबी में रखे तो वो खा सकता है। अब देखो ना, अब कुछ टाइम पहले 440 रुपये थी, अब 400 रुपये हो गई है, अब ये 300 रुपये हो गई है। मैं एक चीज़ में सलूट मारता हूँ काफ़र को। काफ़र की देखो, फ्रांस कंपनी है ना, लानती कौम है वो, ठीक है, लेकिन पेप्सी कोला देख लो, मरिंडा देख लो, बोतलें देख लो, 200 वाली चीज़ वो 100 की कर देते हैं। हम मुसलमान बस पता नहीं हमारा ईमान क्या है, 100 वाली चीज़ को 200 की कर देते हैं। सिंध हुकूमत ये है कि नाहिल हुकूमत है, ये जाए हुकूमत जाए। हमारा मुतालबा ये है, जब एक चीज़ वो कमी तो कर सकते नहीं है तो ऐसी हुकूमत का फ़ायदा ही नहीं है। ऐसी हुकूमत से तो हम ऐसे ही घर में बैठे सही हैं। फ्रूट जा तव्हां रेट ॾिसो था, ॾाढी महांगाई आहे, ग़रीब गुरबो नथो वठी सघे। रमज़ान शरीफ़ में ॾाढी महांगाई थी वई आहे, अटो, गिहु, माना ग़रीब जेके मज़दूर तबिको आहे नथा वठी सघनि। असांखे हुकूमत खां मुतालबो आहे कुझु सस्ताई कनि ऐं ग़रीबनि ते रहम कनि। अञा रमज़ान जी आगाज़ आहे, अञा शुरूआत आहे, पर एॾी महांगाई थी आहे, हद चोड़ 80 रुपया किलो अटो थी वियो आहे। फ्रूट त अॼु खणी पहिरियों तरबूज हुयो 60 रुपया, हाणे अॼु 80 रुपया 90 रुपया किलो पियो थो हले। 50 रुपया 30 रुपया किलो तरबूज, हाणे उहो 40 रुपया थी वियो, 50 10 रुपया विधी आहे हिकिड़े। अञा त शुरूआत आहे, कल्ह 30, अॼु 40 रुपया किलो। भाॼियूं उहे ॾिसो, करेला हूंदा कल्ह 30 रुपया भाॼियूं, अॼु 40 रुपया। भिंडी हुई पहिरियों 130 रुपया, 140 रुपया, हाणे उहे साॻी हाणे अचनि था 150 रुपया बाबा। उहो त साॻियो रेट वधी वियो आहे, उहो त बाबा सरकार रेट कढी वठनि, हेॾी लिस्ट बाबा सरकारी आहे, ATM जी लिस्ट आहे। अॼु साईं अहिड़ो दौरु थियो आहे त भाॼी, मानी, टिकी, हर शइ महांगी थी वई आहे। फसलनि जो हाल ॾिसो, कुझु बि न आहे। फ्रूट ॾिसो, रमज़ान जो पहिरियों रोज़ो आहे, रमज़ान शुरू थियो आहे त हालत थी वई आहे, बीण ते कमु थी वियो आहे। को बि ऑफिसर नथो अचे, को पुछण वारो केरु कोन्हे, हर शइ महांगी आहे। पहिरियों रोज़ो आहे, इन्हनि खे को चवण वारो केरु कोन्हे। बराए महिरबानी असां दरख़्वास्त सिंध हुकूमत खे असां इहे चऊं था त हे पंहिंजो थोरो महांगाई ते कंट्रोल करे, महिरबानी करे ग़रीबनि जो ख़्यालु करे। जी तव्हां शहरनि जी ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो इहो ई चवणो हो त महांगाई खे कंट्रोल करण में वफ़ाक़ी हुकूमत समेत सिंध हुकूमत मुकमल तरीक़े सां नाकाम थी चुकी आहे। हिननि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त महांगाई कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे ऐं आवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे। कैमरामैन साबिर अली सां गॾु आकाश कुमार, आवाज़ TV न्यूज़, मेहरापुर।